सुभान अल्लाह। मुझा दोस्तों, मस्जिद में बांग बुधई अंधड़ो हुयो, बिनी अखियुनि खां माज़ूर हुयो, पीरी कुराड़प अखियुनि खां अंधो, मींहुं वसे पियो, बारिश जी मौसम आ, थधि जी मौसम आ, रस्ते में गप तिरकणा, लठड़ी हथ में खणी मस्जिद ॾे हलण लॻो आ। ज़ाल चवे थी, ओ घर वारा, अजो की निमाज़ सोमाणी जी भला घर में खणी पढ़, अंधो आई माज़ूर आई, रस्ते में गप चिका, हवा तेज लगे थी, मींहुं वसी रहियो आ, कई उज़र आहिनि, पर चए थो घर वारी सुखनि में त सदाईं पंहिंजे रब जे दर ते वेंदो आहियां, पर अॼु दुख वारी रात आ, घर में कीअं निमाज़ पढ़ां, छॾ त मस्जिद में वञी अल्लाह जे हुज़ूर में पेशानी झुकाए। मस्जिद में हलियो आहे, हलंदे रस्ते में तेज हवा जो तूफ़ान जो झूटो आयो, ओचितो पेर तिरकियुसि, वञी किरियो, टंग भॼी पियसि, टंग भॼी पई, वरी बि मोटियो न, वापसि न वरियो, वरी बि रेड़ियूं ॾींदे ॾींदे वञी मस्जिद शरीफ़ में पहुतो, निमाज़ पढ़ी, दुआ जा हथड़ा खणी चए थो, मुंहिंजा मौला, ओ मुंहिंजा रब करीम, तुंहिंजे दर ॾे ईंदे मुंहिंजी टंग भॼी पई। नेकी जे कम कंदे कॾहिं का तकलीफ़ अची वञे न, इहा बि अल्लाह जी रज़ा जी निशानी अथव। चङे कम कंदे का तकलीफ़ अची थी वञे, या अल्लाह जी रज़ा जी निशानी, ऐं इहा तव्हांजे नेकी जे क़बूल थियण जी अलामत आहे। माण्हू चवंदा यार चङे कम कंदे, ख़ैर कंदे हथ सड़ी पियो, न, ख़ैर कंदे, चङो कम कंदे अगरि का तकलीफ़ अची वञे, इहा तव्हांजे चङाई अल्लाह वटि क़बूल पइजी वई। रोई रब खे सॾड़ा थो करे, मुंहिंजा मौला, ओ मुंहिंजा रब करीम, अखियुनि खां माज़ूर हुयुसि, अॼु मुंहिंजी टंग भॼी पई, वरी ज़ाल ताना मेहणा ॾींदमि, ज़ाल चवंदी, ओ अंधा झलियो मां न वञ, टंग भॼाए आयो आहीं, ए मुंहिंजा रब करीम, हाणे मूं ते पंहिंजो करम कर। दुआऊं घुरंदे घुरंदे निंड न पई अचे, सूर दर्द, ओड़ो माण्हू, टंग भॻी पई, हॾ भॼी पियो, पोयों भाङो रात जो थियो, रब खे सॾड़ा करे वरी मुंहुं मदीने ॾे करे सॾ थो करे त रस रस मदीने वारा वीर, ओ मुंहिंजा सोना नबी, मां जहिड़ो आहियां तहिड़ो आहियां, तुंहिंजो उम्मती आहियां, जे अॼु करम न कंदो त पोइ कॾहिं करम कंदो। हबीबन खे सॾड़ा थो करे, रोए बि पियो, अखियुनि मां लुड़क वहनि पिया, ऐं महबूबन खे सॾड़ा करे पियो। मुंहिंजा दोस्तो, उम्मती के पेर में कंडो लॻंदो आहे, मुस्तफा के रोज़े अतहर में ख़बर पइजी वेंदी आहे। दुनिया में मुझे तुमने जब अपना बनाया है, महशर में भी कह देना ये मेरा है दीवाना, महशर में भी देना ये मेरा है दीवाना, दिल में तुझे रख लूं ए जलवे जाना, दिल में तुझे रख लूं जी कहता है तो भेजूं मैं उन्हें आके, दर्शन का तो दर्शन हो, नजराने का नजराना, दर्शन का तो दर्शन हो, दिल में तुझे रख लूं, दिल में तुझे रख लूं,
ए जलवे जाना आ दिल में तुझे। मुझा दोस्तों मुझो सुनो अज भी हयातुन नबिया, अज भी सुनो हबीब पंजे गुलामन जा सडड़ा बुधी रहियो आ, पर को सडण वारो हुजे, को दर्द जी दाह करण वारो हुजे। ओ बीठो गोलो गुलाम पुकारे, गले घोड़ा हरदम हारे। बीठो गोलो गुलाम पुकारे, गोलो गुलाम पुकारे, गले घोड़ा हरदम हारे। ओ कर मिठड़ा माफ मदायूं, ढक ढोलड़ाए बकचायूं। ओ कर मिठड़ा माफ मदायूं, ढक ढोलड़ाए बकचायूं। बीठो पांध गिचीअ में पायूं, बीठो पांध गिचीअ में पायूं। बीठो बाबे बकीअ खनिहारे, गले घोड़ा हरदम हारे। सुभान अल्लाह। रोए पियो सडड़ा कंदे कंदे अख लगी आ त दिल पर मोहम्मद जो दीदार थी वियो। रब शुल असां सभिनी खे उन सोने जो दीदार नसीब करे। जिस ख्वाब में हो जाए दीदार नबी हासिल, जिस ख्वाब में हो जाए दीदार नबी हासिल। ए इश्क मुझे ऐसी आनी देसी सुला जाना, ए इश्क मुझे कैसी कोई नींदा के सुला जाना। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तों ख्वाब में महबूब जो दीदार नसीब थी वियो। साईं फरमाइनि था ओ मस्जिद जे पंध करण वारा, ओ मस्जिद जे विखूं भरण वारा, ओरे आ तोखे सीने सां लाया, ओरे आ तोखे भाकुर पाया, जो तो हेड़े दुख वारी रात में भी मस्जिद जो पंध न छॾियो। हबीबन सीने सां लातो भाकुर पातो। हे अखियूं त रोशन थी वियूं पर अंदर वारियूं अखियूं भी रोशन थी। दस्ते करम फेरायूं त भगल टंग सही सलामत थी वई। साईं फरमाइनि था वञ मस्जिद जा पंध करण वारा, अॼु तुंहिंजा दुख डोजरा सभु लाहियूं था वञनि। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तों ही मस्जिद जो पंध को मामूली पंध नाहे। मस्जिद के आबाद करण का मामूली गाल नाहे। वो अदा ये विखूं भरे त ॾिस रब जे दर ते पंधड़ा करे त ॾिस। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह।
निमाज कायम कयो ए मोमिन, निमाज मालिक जो फर्ज आहे। निमाज कायम कयो ए मोमिन, निमाज मौला जो फर्ज आहे। निमाज रहमत, निमाज बरकत, निमाज लाईंदी कर्ज आहे। निमाज कायम कयो ए मोमिन, निमाज मालिक जो फर्ज आहे। वाइदो कयो त निमाज जो पंधु न छॾिजो, पंज वक्त नमाज पढ़बी, मस्जिद जो पंधु न छॾिबो। मस्जिद सां दिल लायो, मस्जिद के आबाद कयो, अल्लाह ताला तव्हांजो नालो जन्नतुनि में लिखाए छॾियो। चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मुझा दोस्तों, हदीस पाक में तो अचे त इन्नल मसाजिद बुयूतुल्लाहि फिल अर्द व इन्नहु हक़्क़ुन अलल्लाहि अन युक्रिम मन ज़ारहु फ़ीहा। दुनिया में धरती ते अल्लाह जा घर मस्जिदूं थव। अल्लाह जा घर केड़ा आहिनि? तव्हांजा पंहिंजा घर बि आहिनि, ही अल्लाह जो घर। कंहिंजो घर आहे? मस्जिदूं अल्लाह जा घर आहिनि। जेको मस्जिद में अचे थो त अल्लाह जे मथां हक़ आहे, उन बाने खे रब इज़त वारो बणाए, उन बाने जो हक़ आहे। जीअं कंहिंजे घर में माण्हू महिमान थी ईंदो आहे त घर धणी ते हक़ हूंदो आहे न, पंहिंजे महिमान खे मानी खाराइण, पाणी पियारण, ख़िदमत करण, हंध बिस्तरो ॾियण, पंहिंजे दर ते तॾे ते अचण वारे जो हर कंहिंखे नंग पवंदो आहे न। तॾे ते अचण वारे जो हर हिक खे ख्याल थींदो आहे हे अल्लाह जो तॾो आहे, हे रब जो दर, रब जो घर आहे। जेको हिन घर में अचे थो हक़्क़ुन अलल्लाह अन युक्रिम मन ज़ारहु फ़ीहा, जेको मस्जिद में अचे थो अल्लाह जे मथां उन जो हक़ थी थो वञे त उनखे इज़त वारो बणाए, जेको ख़ुदा जे घर में हाज़िर थिए। हाँ, सुभान अल्लाह। मुझा सोना हबीब मदीने वारा साईं फरमाइनि था, मन समिअ निदा बिस्सलात सुम्मा लम युजिब व यअतिल मस्जिद व युसल्ली फला सलात लहू। जे माण्हू बांग ॿुधी वरी घर में वेठो आहे, बांग ॿुधी घर में वेठो आहे ऐं मस्जिद में नथो अचे, अल्लाह जे सद ते हाज़िर नथो थिए, घर में निमाज़ थो पढ़े त इन जी निमाज़ जाइज़ न आहे, उन जी निमाज़ जाइज़ न आहे। वक़द असल्लाह व रसूलहू, इन अल्लाह जी बेफ़रमानी कई, अल्लाह जे रसूल जी बेफ़रमानी कई। बांग ॿुधी वरी घर में निमाज़ पढ़े, छो त अल्लाह ताला फरमाए इन्नमा यामुरु मसाजिद अल्लाह मन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर। मस्जिदुनि खे उहे ई अचे आबाद कंदा आहिनि जन जो अल्लाह ते ऐं क़यामत वारे ॾिहाड़े ते ईमान हूंदो आहे। बांग ॿुधी बीमारी हुजे, मर्ज़ हुजे या का मुश्किल हुजे, शरई उज़ुर हुजे त पोइ माण्हू मजबूर आहे, पर जेकॾहिं चङो भलो आहे घर में निमाज़ थो पढ़े त इन जी निमाज़ जाइज़ नाहे। मस्जिद जी अज़ान ॿुधे त उनखे मस्जिद में अची जमात सां निमाज़ पढ़ण जो हक़ आहे। हाँ, ऐं सोना हबीब फरमाइनि था, मन बना मस्जिदन युज़करु फीहि इस्मुल्लाह बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह। जेको मस्जिद ठाहे, मस्जिद तामीर करे, पर ओ अहिड़ी मस्जिद जंहिंमें अल्लाह जो ज़िक्र कयो वञे,
अल्लाह अल्लाह अहिड़ी मस्जिद ठाहे जे मस्जिद में अल्लाह जो जिक्र कयो वेंदो हुजे। साईं फरमाइनि था रब उन जे लाइ जन्नत जी माड़ी थो ठाहे, बेहिश्त जी माड़ी उन जे लाइ रब तामीर थो करे, जेको अहिड़ी मस्जिद ठाहे जे मस्जिद में अल्लाह जो। अल्हम्दुलिल्लाह मस्जिदूं ख़ुदा जा घर हज़ारे आहिनि, पर अहिड़ी मस्जिद तव्हांखे ॻोल्हण सां घटि मिलंदी जिते अल्लाह अल्लाह जो ज़िक्र हुजे। जीअं हीअ मस्जिदूं ॾिस, अल्लाह 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 अल्लाह। साईं फरमाइनि था मन बना मस्जिदन मिन मालिही लिल्लाहि बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह। जेको माण्हू मस्जिद ठाहे थो अल्लाह जे ख़ातिर, पंहिंजे हलाल माल मजा मस्जिद ठाहे अल्लाह जे ख़ातिर, ॾेख वेख जे लाइ न, माण्हुनि जी वाखाण जे लाइ न, अल्लाह जे ख़ातिर मस्जिद ठहिराए थो त रब उन जे लाइ ओड़ी जन्नत में माड़ी ठाहे थो। वो मस्जिद ठाहियो, जन्नत जी माड़ी पंहिंजे लाइ जोड़ाए। खपे या न खपे जी?